एक दफ़ो ॿीहर अॼु असीं अव्हां खे पंहिंजे यूट्यूब चैनल अब्दुल वहाब कोरेजो में दिल जे गहराइनि सां भलीकार पेश कयूं था। दोस्तो, पोएं चकर असां वाव जे बारे में काफ़ी सारी ॼाण हासिल करे चुका आहियूं। अॼु असां ये जे बारे में पढ़ंदासीं त ये जे आॾो जेकॾहिं ज़बर अचे या ज़ेर अचे या कुझु बि न अचे त उनखे कीअं पढ़बो, ऐं जेकॾहिं ये आख़िर में अचे त उनखे कहिड़े अंदाज़ सां पढ़बो आहे। सो बिना देर जे अचो त पंहिंजे लेसन ते फोकस कयूं ऐं उनखे पढ़ी वठूं। साथियों, मूं काफ़ी शयूं ये जे बारे में हिते लिखियूं आहिनि बोर्ड ते। अचो त इनखे सम्झूं ऐं उन खां बाद में अॻिते लिखूं। दोस्तो, जॾहिं बि ज़ेर ईंदी आहे कंहिं बि अखर खे त उन जाइ ते असां यूज़ कंदा आहियूं आए। ठीकु आहे साईं। जंहिं बि अखर खे ज़ेर ईंदी आहे पहिरियों अखर लिखंदा आहियूं, पोइ ज़बर जे करे ए, ज़ेर जे करे आए ऐं पेश जे करे यू लॻाईंदा आहियूं। पर हिते थोरो सम्झण जी ज़रूरत आहे त जॾहिं बि ये अचे, कंहिं बि अखर खां बाद में ये अचे ऐं उहा जज़म वारी हुजे ऐं उहा पंहिंजे आॾो जे मातहत कमु करे, यानी ज़ेर अचे त ज़ेर जे, ज़बर अचे त ज़बर जे। त हाणे यादि रखिजो, जॾहिं बि ये अचे ऐं आॾो ज़ेर अचे त असांखे इंग्लिश में डबल ई यूज़ करणो पवंदो। ठीकु आहे साईं। हाणे अचो त इनखे सम्झी वठूं। अलिफ जे करे असां छा लॻाईंदा आहियूं? ए लॻाईंदा आहियूं। ज़बर हिन में ऑलरेडी अची वई, सम्झो त जॾहिं बि ज़बर या अलिफ खे ज़बर ईंदी आहे त उहो असां उनजे करे ए यूज़ कंदा आहियूं। हाणे मीम जे करे असां यूज़ कयोसीं एम। हाणे ये जे आॾो ज़ेर आहे, ही यादि रखिजो। हूअं ज़ेर जे करे असांखे आए लॻाइणी, पर हाणे बाद में ये थी अचे, ये जे आॾो ज़ेर आहे त असांखे इंग्लिश में डबल यूज़ करणो आहे। रे जे करे आर लॻाईंदासीं। जीम जे करे असां जे लॻाईसीं। ज़बर जे करे असां ए ॾींदासीं। मीम जे करे एम लॻाईंदासीं ऐं ये जे आॾो ज़ेर आहे त डबल यूज़ कंदासीं। लाम जे करे एल लॻाईंदासीं। शफ़ीक, शीन जे करे एस एश यूज़ कंदासीं। ज़बर जे करे ए ॾींदासीं ऐं फे जे करे एफ लॻाईंदासीं ऐं ये आहे उन जे आॾो ज़ेर आहे, यानी हीअ ज़ेर हाणे न आहे लॻाइणी, आहे न आहे लॻाइणी, बल्कि ये जे आॾो ज़ेर आई आहे त असां हिते डबल ई यूज़ कंदासीं। काफ कलम जे करे क्यू, ऐं हिन जे बारे में मूं अवल ई ऑलरेडी तव्हांखे ॿुधायो आहे। वाव जे करे डब्ल्यू यूज़ कंदासीं। ज़बर जे करे ए ॾींदासीं। हे जे करे एश यूज़ कंदासीं। ये जे आॾो ज़ेर अचे त डबल ई यूज़ कंदासीं। वहीद। सईद आहे, सीन जे करे एस यूज़ कंदासीं। ज़बर जे करे ए ॾियणी आहे। ऐं इन जे करे साॻी ए अची वई, छो त ज़बर वारी ए ई आहे। हाणे ये जे आॾो ज़ेर आहे त डबल ई यूज़ कंदासीं। दाल जे करे डी यूज़ करणो आहे। ज़्वाद जे करे ज़ेड यूज़ करणो आहे। ज़्वाद खे ज़बर आहे त ए ॾींदासीं ऐं इन जे करे ए ऑलरेडी असां लिखी चुका आहियूं, उहा ई हूंदी, काफ़ी आहे। ये जे आॾो ज़ेर आहे त असांखे डबल ई यूज़ करणो आहे। फे जे करे एफ ॾींदासीं। ज़ईफ़, ग़रीब आहे, गैन जे करे असां जी एश यूज़ कंदा आहियूं। ज़बर ऐं गैन खे त ए ॾींदासीं। रे जे करे असां आर यूज़ कंदासीं। ये जे आॾो ज़ेर आहे त डबल ई ऐं बेबदक जे करे बे जे करे बी यूज़ कंदासीं। ग़रीब। वकील आहे, डब्ल्यू ए के डबल ई एल, वकील। हाणे दोस्तो, हिनखे थोरो गौर सां सम्झिजो। जॾहिं बि ये अचे ऐं आॾो ज़बर हुजे त उते असांखे छा यूज़ करणो आहे? ये यको अचे थो ऐं आॾो अखर खे ज़बर आहे, त हाणे छा यूज़ करणो आहे? असां ए ऐं आए। ठीकु आहे साईं। हाणे अचो त इन्हनि खे पढ़ी वठूं। हीअ आहे ओ एस। अलिफ खे पेश ईंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे त असां यू ॾींदा आहियूं। यू अक्सर करे ओ बि ॾींदा आहिनि, पर बहितर यू आहे। ओवाइस, इनखे पढ़णो आहे ओवाइस। ओवेसो अवेसो न, ओवाइस। ठीकु आहे। वाव जे अलिफ खे पेश आयो आहे, उन जे करे असां यू ॾिनोसीं। वाव जे करे असां डब्ल्यू ॾींदासीं। ये जे आॾो ज़बर आहे त असांखे ही फार्मूलो यादि आहे। ये जे आॾो ज़बर ईंदी त असांखे ए ऐं आए ॾियणो आहे। ओवाए, सीन जे करे एस, ओवाइस। उमैर, ऐन खे पेश ईंदो त यू ॾींदा आहियूं। पेश बि अची वियो, ऐन बि अची वियो यू में। मीम जे करे एम यूज़ कंदासीं। ये जे आॾो ज़बर आहे, ए ऐं आ यूज़ कंदासीं। हाणे रे जे करे आर इस्तेमाल करणी आहे। उमैर, यादि रखिजो, असां कॾहिं उमेरो, शोएबो ईअं पढ़ंदा आहियूं। तुफेल, असल में इन्हनि जो उचारण ईअं ई थींदो, ओवैस, उमैर, उमेर न उमैर, शोएब, तुफैल। ठीकु आहे साईं। शीन जे करे असां एस एच यूज़ कंदासीं। पेश जे करे यू ॾींदासीं। शो, ऐं इन जे करे असांखे ए ॾियणी आहे ऐं ये जे आॾो ज़बर आहे त ए आए ॾींदासीं। हाणे ए त हिते ऑलरेडी मौजूदु आहे, त इन जे करे सिर्फ़ु असां आए ॾींदासीं ऐं बे जे करे बी लॻाईंदासीं। शोआइब, शोआइब। तुफैल जे करे तुए जे करे टी ॾींदासीं।
पेश जे करे असां यू यूज़ कंदासीं, फे जे करे एफ लॻाईंदासीं ऐं ये जे आॾो ज़बर आहे त ए आई, लाम जे करे एल तुफ़ैल, फैज़, फे जे करे एफ यूज़ कंदासीं ऐं ये जे आॾो ज़बर आहे ए आई यूज़ कंदासीं ऐं ज़ाद ज़ईफ़ जे करे ज़ेड यूज़ कंदासीं, फैज़, कैसर, काफ़ कलम जे करे असां क्यू यूज़ कंदासीं ऐं ये जे आॾो ज़बर आहे त ए आई यूज़ कंदासीं, स्वाद जे करे एस इस्तेमाल कंदासीं, ज़बर आहे उन जे करे ए ॾींदासीं, रे जे करे आर ॾींदासीं, कैसर, उज़ैर ऐं इन खे पेश आहे असां यू यूज़ कंदासीं, ही ॾिसी सघो था तव्हां, ऐं इन खे पेश ईंदो त यू अची वेंदो ऐं ज़ाल ज़रे जे करे ज़ेड यूज़ कंदासीं ऐं ये जे आॾो ज़बर आहे ए आई, रे जे करे आर, उज़ैर, ठीकु आहे साईं, उज़ैर, उज़ैर न उज़ैर, ठीकु आहे। ही नंढड़ी कोशिश ही ऐं उम्मीद कयां थो तव्हांखे पसंदि ईंदी। साथियो हीअ शइ जेका आहे असां ही अक्सर करे घटि मूं ॾिठो आहे मैसेजिस वग़ैरह दोस्त लिखंदा आहिनि उन्हनि में त अक्सर करे डबल ई यूज़ करे ईंदा आहिनि हिन जाइ ते या कुझु ॿी का शइ यूज़ कंदा आहिनि, हिन खे सम्झणो हाणे ॿे यानी ये उहा ये जेका पंहिंजे आॾो न ज़बर खणे न ज़ेर खणे, सिर्फ़ उहा आॾो वारे अखर सां मिली करे पढ़िजे ये यको, त उन में उन जे लाइ असांखे इंग्लिश में सिर्फ़ हिकिड़ी ई यूज़ करणो आहे। जेको मूं पोएं चकर जेको लिखियासीं लेटर्स त अलिफ ते छा ईंदो, बे ते छा ईंदो, त ई मूं ते न लिखियो, मूं तव्हांजी ख़िदमत में रिक्वेस्ट कई त इहा बाद में सिखंदासीं, त हाणे हिन खे सम्झणो आहे, हिते सिखिजो त ई कहिड़ी जाइ ते यूज़ थींदी आहे। उहा ये जेका पंहिंजे आॾो न ज़बर न ज़ेर खणे, सिर्फ़ आॾो वारे अखर सां मिली करे अचे, त उन जाइ ते असांखे सिर्फ़ ई यूज़ करणो हूंदो आहे। हाणे अचो त सिखी वठूं। ॿिए बुक जे करे असां बी यूज़ कंदा आहियूं, ये जे आॾो न ज़बर आहे न ज़ेर आहे, उहा ये पंहिंजे आॾो वारे अखर सां मिली ईंदी आहे, त सिर्फ़ उन जाइ ते असांखे ई यूज़ करणो आहे। रे जे करे असां लिखंदासीं आर, बेर, ठीकु आहे, बेर या बेर, छो त ॿिए बुक जे करे बी यूज़ थींदी आहे। सीन जे करे एस यूज़ कंदासीं ऐं हिते असांखे हिकिड़ी ई ॾियणो आहे, सेर, सीर लिखबो न सीर, त पोइ असांखे डबल यूज़ करणो पवंदो, हिते सिर्फ़ सेर आहे, सेर, हीअ ज़ेर आॾो ये जे न आहे, इन जे करे हे सेर आहे त ई यूज़ कंदासीं। केर, काफ़ जे करे के ई आर, केर, मेर, मीर न आहे, जे ज़ेर ॾींदासीं त डबल ई यूज़ थींदो ऐं जेकॾहिं असां इहा ज़ेर नथा ॾियूं त सिर्फ़ हिकिड़ी ई यूज़ थींदी, एम ई आर, मेर, यानी दिल में गंदगी कढी छॾियो, मेर ख़त्म कयो, प्यार मोहब्बत सां रहो, मेर। हे आहे देर, कॾहिं कॾहिं दोस्त देर खे हीअं लिखंदा आहिनि जेको ग़लति हूंदो आहे, दीर थी वेंदो, ठीकु आहे, डीर थी वेंदो, पर इन खे असां हिते सिर्फ़ हिकिड़ी ई यूज़ कंदासीं, देर। शेर आहे, इन खे बि शीर करे वेंदा आहिनि डबल ई ॾेई, गुलशेर थियो, अली शेर थियो त शीर करे वेंदा आहिनि, तव्हां हिकिड़ी ई इस्तेमाल कंदव, शेर। तेल आहे, टी ई एल, तेल। भेण, बे भित जे करे असां बी एच यूज़ कंदा आहियूं, ये जे आॾो कुझु बि कोन्हे, हिकिड़ी ई ॾींदासीं ऐं लूण वण जे करे एन यूज़ कंदासीं, भेण। खेॾ, के एच ई ऐं डी, खेॾ। वेर, वीर न आहे, वेर, वेर, डब्ल्यू ई आर, वेर। ॾेव याने जहान, ठीकु आहे साईं, अमड़े पंहिंजे बच्चे खे ॼणे करे ॾेव ॾेखारियो, त माना सम्झो त ही जहान ॾेखारियो, ॾेव, ॾेव। ढेर, डी एच ई आर, छो त ढाल ढगे जे करे डी एच यूज़ कंदा आहियूं। मेड़, मीम जे करे एम, अच्छा हे मेड़ बि थींदो, मेड़ बि थींदो, ज़बर ॾींदो त ज़ेर ॾींदो त हेॾे मेड़, जेका कंहिंखे परचाइण जे लाइ माण्हू मेड़ खणी वेंदो आहे, ऐं ॿी हूंदी आहे, ॿियो हूंदो आहे मेड़, यानी जिथे माण्हू जाम काफ़ी सारा गॾु थिया हुजनि उनखे मेड़ चइबो आहे, ही मेड़ आहे, एम ई आर। नेक, एन ई के, नेक, त ही विच में जिथे बि ये ईंदी आहे ज़बर सां ज़ेर सां या पंहिंजे आॾो का बि शइ न खणंदी आहे, त उन जे बारे में अॼु असां काफ़ी शयूं सिखिया आहियूं। साथियो, असां पढ़ी चुका आहियूं त जॾहिं ये शुरू में अचे त उनजी कहिड़ी कंडीशन हूंदी आहे, ये विच में अचे त उनजी छा हालत हूंदी आहे। हाणे ये जेका आहे हींअर जेका मूं लिखी आहे
उहा ये आहे आख़िरी, जेका ये आख़िर में ईंदी आहे ऐं आॾो ज़ेर अचेसि त उनखे कीअं इस्तेमालु करणो आहे। इन जे लाइ असांखे ये जॾहिं बि आख़िर में अचे ऐं आॾो कंहिं बि अखर ते ज़ेर हुजे त उते इंग्लिश में तव्हांखे आ यूज़ करणी आहे। इहा शइ बि यादि करे छॾिजो। अचो त लिखी वठूं। मीम जे करे छा ईंदो आहे, एम यूज़ कंदासीं ऐं ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ इन में अची वियो, नून जे करे एन ॾींदासीं ऐं ये जे आॾो जॾहिं आख़िर में ज़ेर अचे त उते सिर्फ़ आ यूज़ करणो आहे। हीअ यादि रखी छॾिजो। मानी, मासी, MASI, हिन ये जे आॾो ज़ेर आहे, इन जे करे आय ॾिनीसीं, सीन जे करे एस आहे, नून जे करे एन ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ उन में अची वियो, वरी नून जे करे एन ॾींदासीं ऐं ये जे आॾो ज़ेर आहे त उते असांखे आय ॾियणी आहे। नानी, चाची, हिते अवां डबल ए ॾिजो, वाली, न त इहो वली बि थी सघे थो। जे तव्हां सम्झी सघो था ए हिकिड़ी सां तॾहिं बि सही आहे। ॻे जे करे असां जी यूज़ कंदासीं, ठीकु आहे सी, ऐं ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ उन में अची वियो, नून जे करे एन ॾिनीसीं ऐं ये जे आॾो ज़ेर आहे त उते असांखे मीम जे करे असां एम यूज़ कंदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ इन में अची वियो ऐं छटी जे करे असांखे सी डबल एश यूज़ करणो आहे। माछी, ये जे आॾो ज़ेर आहे त उनजे करे असांखे आय ॾियणी आहे। माछी, हादी, HADI, हादी। हाणे अचो लिखूं त भिटाई, भे जे करे BH यूज़ कईसीं, ज़ेर जे करे असां आय ॾिनीसीं ऐं टे टोपी जे करे असां टी ॾिनीसीं ऐं ज़बर जे करे असां ए ॾींदासीं। हीअ अलिफ बि इन में अची वियो ए में। हाणे ये जे आॾो ज़ेर आहे त सिर्फ़ु रुॻो असांखे आय ॾियणी आहे। भिटाई। दोस्तो हिते हिकिड़ो ॿियो अखर लिखियलु हुयो सियाणी, त हाणे ये जे आॾो जॾहिं ज़ेर अचे ऐं ये खे पंहिंजी ज़बर हुजे त उन जाइ ते असांखे छा करणो आहे, इहो मूं अखर राथो आहे। इनशाला इन ते कॾहिं ॿिए दफ़े वीडियो ठाहींदासीं। अचो त हाणे हिननि बाक़ी अखरनि खे पढ़ी वठूं। भित जे करे BH यूज़ कंदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं, लाम जे करे एल ॾींदासीं ऐं ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ इन में अची वियो, ही अलिफ बी, ही अलिफ नंढो बी, भला, अल्फिया ई। हाणे ये जे आॾो ज़ेर आहे त उते असां मीम जे करे असांखे एम ॾियणी आहे, ज़ेर जे करे आय ॾियणी आहे, ठूठ जे करे असांखे TH यूज़ करणो आहे ऐं ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ इन में अची वियो ही ऐं ये जे आॾो ज़ेर आहे त सिर्फ़ु आय ॾींदासीं। मिठाई। अचो वॾाई, वाव जे करे W ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं ऐं ॾेॾर जे करे डी ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं, अलिफ उन में अची वियो, हीअ ज़बर, ही अलिफ इन सभु हिन में ई अची विया ऐं ये जे आॾो ज़ेर आहे त उन जे करे असांखे आय ॾियणो आहे। वॾाई। अचो सिलाई, सीन जे करे एस यूज़ कंदासीं, ज़ेर जे करे आय ॾींदासीं, लाम जे करे एल ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं। हाणे हीअ बि ज़बर, अलिफ, ही अलिफ सभु हिन में हिकिड़ी ए में अची विया, ये जे आॾो ज़ेर आहे त असां आय ॾींदासीं। सिलाई। त ही हुयो अॼु जो जेको आहे मवाद, जेको तव्हां ताईं असां खणी आयासीं। तमामु घणी महिनत ऐं जफ़ाकशी सां मूं हथु कयो। सो इनशाला तव्हांखे असांजा वीडियोज़ पसंदि ईंदा हूंदा। दोस्तो कोशिशि कजो असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू सर।